इस्लामाबाद खां इमरान खान सदारत हेठि पीटीआई अॻुवाणनि जो इजलास थियो आहे, जॾहिं त पीटीआई पारां नाअहली वारे फ़ैसिले ख़िलाफ़ हाई कोर्ट वञण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। इस्लामाबाद खां इमरान खान सदारत हेठि पीटीआई अॻुवाणनि जो इजलास थियो आहे, जॾहिं त पीटीआई पारां नाअहली वारे फ़ैसिले ख़िलाफ़ हाई कोर्ट वञण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। इमरान खान पारां हाई कोर्ट वञण लाइ पिटीशन तयारु करण जी हिदायत कई वई आहे। पीटीआई जे इजलास दौरान मुल्क में जारी एहतजाज बाबति बि ब्रीफिंग ॾिनी वई आहे। नाज़रीन, इमरान खान सदारत हेठि पीटीआई अॻुवाणनि जो इजलास जारी आहे, जॾहिं त पीटीआई पारां नाअहली वारे फ़ैसिले में ख़िलाफ़ हाई कोर्ट वञण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। इमरान खान पारां हाई कोर्ट वञण लाइ पिटीशन तयारु करण जी हिदायत कई वई आहे। पीटीआई जे इजलास दौरान मुल्क में जारी एहतजाज बाबति बि ब्रीफिंग ॾिनी वई आहे। नाज़रीन, इस्लामाबाद खां इमरान खान सदारत हेठि पीटीआई अॻुवाणनि जो इजलास थियो आहे, जॾहिं त इजलास दौरान पीटीआई पारां नाअहली वारे फ़ैसिले ख़िलाफ़ हाई कोर्ट वञण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। इमरान खान पारां हाई कोर्ट वञण लाइ पिटीशन तयारु करण जी हिदायत कई वई आहे। पीटीआई जे इजलास दौरान मुल्क में जारी एहतजाज बाबति बि ब्रीफिंग ॾिनी वई आहे।